सना में सिंध जे सैयद जी 116 सालगिरह जे मौके ते जसकम बशीर खान कुरैशी ग्रुप जसकम वारिसर जसम रियाज चांडियो ग्रुप तरफां जेम सैयद जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े सजाल धार धार पंडालनि में सालगिरह जो केक काटियो वियो। हिन भेरे सैयद जी सालगिरह जो केक काटण लाइ जिस्त ऐं ॿियनि तंज़ीमुनि तरफां जलसा न कया विया। हिन मौके ते जसकम बशीर खान कुरैशी ग्रुप जे चेयरमैन सनान कुरैशी, सीनियर अॻवान न्याज़ कालानी, सरफराज मेमण, अमजद मैसर, दीदार शाह में ॿिन ख़िताब कंदे साईं जेम सैयद जी ज़िंदगी ऐं क़ौमी जिदोजहद ते रोशनी विधी। जलसे खां पोइ अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻवान साईं जेम सैयद खे भरपूर भेटा पेश कई। साईं जी सालगिरह जी सॼी सिंधी क़ौम खे मुबारक था ॾियूं ऐं उन्हनि खे चऊं था त सभु पाण में गॾु थियो। जेके बि असांखे सिंधी माण्हुनि खे पंहिंजा हक़ नथा मिलनि उहे पंहिंजा उन्हनि हक़नि जे लाइ आवाज़ उथारियो। साईं जेम सैयद सिंध जी तारीख़ में उहा हैसियत थो रखे जीअं कि सुहागण जे नेड़ ते झूमर हूंदो आहे, सिंधी में असां टिको बि हुनखे चवंदा आहियूं। ईअं सिंध जी तारीख़ में साईं जेम सैयद जो किरदारु ऐं शख़्सियत ईअं झूमर जी नज़र ईंदी। असां इहा उमेद था रखूं त असांजो नौजवान बावजूदि उन जे जो हिन वक़्तु तमामु घणियूं रुकावटूं पैदा कयूं थियूं वञनि, पर पोइ जीअं पोइ तीअं जेको आहे सो नौजवाननि जो ऐं सिंधी क़ौम जो जेको चाव आहे सो जेम सैयद ॾांहुं मोटे पियो। अॼु उन सैयद जो फ़िक्र वधे थो पियो ऐं सैयद जा ही जेके आशिक़ा आहिनि, सैयद जा जेके ही फ़िक्री पोइ लॻा आहिनि, अॼोके ॾींहं ते ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहिनि ऐं हिते अची नए जज़्बे ऐं नए विलविले सां सॼी सिंध में जेको आहे वेंदा आहिनि। यकीनन साईं जेम सैयद जो को इश्क़ आहे, उन इश्क़ जा जेके बि पैरोकार आहिनि उहे सभु तकलीफ़ मां जेका गुज़रनि था, आज़माइश मां गुज़रनि था। साईं जेम सैयद हॾियुनि जी मुठ हो, ज़ईफ़ इंसान हुयो, पर उन जे बावजूदि बि उनखे क़ैदो बंदि में रखियो वियो, उनखे नज़रबंदि कयो वियो। तंहिं करे असां सम्झूं था त हीअ जेको क़ैदो बंदि आहे, जेके सख़्तियूं आहिनि, इहे साईं जेम सैयद जी रवायत आहे, उनजी जेका जदोजहद जी हिकिड़ी सुन्नत आहे। सालगिरह जे मौके ते सिक्योरिटी जा इंतज़ाम निहायत सख़्त कया विया। सन में सभी एहलकार मुक़ररु करे जलसनि जे ॿाहिरां बीहारे विया, जॾहिं त जाम शोरो पिटारो विझो टूल प्लाज़ा वटि रेंजर्स ऐं पुलिस तरफ़ां गुज़रंदड़ गाॾियुनि जी तलाशी बि वरिती वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk